अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक चाक चङा भला। चैनल आहे सवाद ऐं मां आहियां गफ़ूर चांग। असांजी तमन्नाऊं ख़्वाहिशूं दिलि जो आवाज़, तव्हां जिते हुजो ख़ुशि हुजो, मुस्कुराईंदा रहो, ॾुखिया ॾींहं न ॾिसो, मसइलनि मुंझारनि जो शिकार न थियो। अलाह असांजी महिरबानी तव्हां लाइ चपरी छांव हुजनि। अॼु ठाहियूं था सिंधी पुलाव ऐं मासूम ॿारनि लाइ उन्हनि खे खाराईंदासीं। बिल्कुलु सादे तरीक़े सां कीअं ठहंदो तव्हांखे ॿुधायूं था आसान लफ़्ज़नि में। 10 किलो चांवरनि जे लाइ असां खया आहिनि 3 लीटर आयल जा, ऐं इन खां सवाइ असां इन में शामिलु कया आहिनि 3 किलो बसर। चांवर जेके आहिनि असां वटि उहे आहिनि 10 किलो, ऐं 7 किलो असां वटि आहे गोश्त। त हीअ दाग जेको आहे उहो पची तयारु थी रहियो आहे। सिंध में चांवरनि खे कीअं ठाहियो वेंदो आहे, हीअ देग जेतिरा चांवर आहिनि, तव्हांखे इहो ॿुधायूं था। हिन में मसाला बि शामिलु कया वेंदा आहिनि। हीअ मसाला साम्हूं तव्हांजे पिया आहिनि, इन्हनि खे बि असां ॿुधाईंदासीं कहिड़े कहिड़े मौक़े ते ऐं कीअं पवंदा। ऐं सिंध में जॾहिं ठाहियो वेंदो आहे सिंधी पुलाव, त उन में मसालनि खे हरू भरू घणो शामिलु न कयो वेंदो आहे, पाण बि ईअं ई कंदासीं। त जनाब मौसम बि ॾाढी ज़बरदस्त थी वई आहे, शुरू थी वियो आहे ऐं बारिश जा इम्कान आहिनि। एॾां बाहि जो आड़ा बि बिल्कुलु तयारु आहे, दाग बि असांजो पचण वारो आहे। ऐं दाग जॾहिं पची वेंदो आहे, ॻाढ़ो थी वेंदो आहे, त उन में पाण शामिलु कंदा आहियूं मिर्च, छाकाणि त रंग इन्हनि मज़ा ई ईंदो आहे। त मिर्च ही जेके आहिनि उहे आहिनि अधु पाव 10 किलो चांवरनि लाइ, छाकाणि त घणो स्पाइसी असांखे हिन खे करिणो न आहे। ऐं उनखां पोइ हिन में विझूं था 1/2 लीटर पाणी, ऐं उन ई पाणी सां ई मिर्च बि जेके आहिनि उहे पची वेंदा आहिनि, ऐं उनजो जेको आहे रंग बि ॾाढो ज़बरदस्त अची वेंदो आहे। ओ हीअ ॾिसो, अल अल वाह वाह वाह, साड़े रखे थो। हिते बोरची खे परे थियणो पवंदो आहे। त असांजो दाग जेको आहे उहो तयारु थी रहियो आहे। बाहि जो असांजो मच बि वॾो आहे, त हिन में असां शामिलु कयूं था अदरक ऐं लहसुन जो पेस्ट, थूम ऐं अदरक खे। ऐं इन खां पोइ तव्हां जेके शयूं ॾिसो था, मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे असां इन में शामिलु कयूं था। हीअ जेको आहे हाणे असां इन में विझूं था गोश्त, ऐं इहो 7 किलो गोश्त आहे। पाण इन ई गोश्त खे इन ई में पचणु ॾींदासीं। इन में असांखे भुञणो आहे। अञा खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि असां शामिलु न कयूं आहिनि, तव्हां स्किप हरगिज़ न कजो। तव्हांखे गुज़ारिश करणी हूंदी आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो, असांजे चैनल खे अॻिते पहुचायो। सिंधी जो ही पहिरियों चैनल आहे जेको आसान रेसिपीज़ तव्हांखे ॾिए थो, ऐं ॻोठाणे माहौल में ई असां हिन खे पचाए रहिया आहियूं। हीअ मासूम ॿारनि लाइ आहे, उन्हनि खे खाराईंदासीं। थी ॾिसो असांजो गोश्त जेको आहे उहो तयारु थी रहियो आहे, ॻरी रहियो आहे, ऐं तेज़ बाहि असां हिन खे ॾेई छॾी आहे। मौसम बि जेको आहे उहो वसण लाइ तयारु आहे, उनजे करे असांखे बि इलाही सारी जल्दी आहे। त हाणे हिन में थोरो मसाला ॿिया बि विझूं था। वॾा फोटा आहिनि, कुझु लौंग आहिनि, उन खां पोइ सवाइ दालचीनी आहे, ऐं हीअ कमाल पट आहे। पाण इन खे तेज़ पता सॾियो वेंदो आहे उर्दू में, पर पाण इन खे कमाल पट सॾींदा आहियूं। इन जी ख़ुशबू ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे। इन खे देरि सां विधो आहे त हीअ सड़ी न वञनि मसाला, छाकाणि त गोश्त असांजो इते ई तयारु थी रहियो आहे, इन खे पहिरियां असां तयारु न कयो आहे। त दोस्तो हीअ गोश्त जॾहिं तयारु थी वेंदो आहे, त पोइ इन में जेके शयूं शामिलु कयूं वेंदियूं आहिनि उहो आहे हीअ जेके धाणा आहिनि, अधु पाव खनि आहिनि ऐं ॾॾर थियल आहिनि। हीअ जीरो आहे, इहो बि अधु पाव खां थोरो घटि आहे। ऐं कुझु थोरा कारा मिर्च बि असां हिन में शामिलु कया आहिनि। ऐं जीअं जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन्हनि जा ज़ाइका जेके आहिनि उहे ज़बरदस्त अची वेंदा आहिनि। ऐं हाणे असां हिन में टमाटर शामिलु कयो आहे। पहिरियां जेकॾहिं टमाटर शामिलु कयो आहे त कचा ई रहिजी वञनि, वधीक पची वञनि, सॉरी। हिननि खे कुझु असांखे कचे अंदाज़ वारो रखिणो आहे, उहो ॾाढो मज़ो कंदा आहिनि। जेका सिंधी जेको पुलाव ठहंदो आहे उन ई में। त पुलाव जी तयारी जारी वरी बि रिक्वेस्ट आहे, असांजो कमु जेकॾहिं सुठो लॻे थो त तव्हां मां उमेदु रखूं था त असांखे तव्हां सब्सक्राइब ज़रूरु कंदो। असां इन में शामिलु करे रहिया आहियूं लूणु। हीअ अधु पाव खां थोरो घटि लूणु आहे, 1.5 चमची खनि किलो जे हिसाब सां आहे। ऐं 2 पैकेट असां हिन में शामिलु कया आहिनि बिरयानी मसाले जा। ऐं इन जो टेस्ट बि जेको आहे उहो ज़बरदस्त थींदो आहे। 10 खनि लीमनि जो रस, लीमू ॾाढा रसियल हुया जेके आहिनि, उन जे करे जेकॾहिं तव्हां वटि घटि हुजे लीमू रस वारो, त पोइ वधीक लीमू विझो। हिन में असां शामिलु कया आहिनि सावा धाणा, ऐं तव्हां ॾिसो था त असां हिन खे पचाए रहिया आहियूं। हीअ आहे इमली जो पाणी आहे, ऐं तक़रीबन अधु पाव खां बि घटि इमली हुई, उनखे 2 गिलास पाणी में विझी असां रखियोसीं, उहो शामिलु करे छॾियोसीं। इन खे घुमायूं था त जीअं हीअ पंहिंजे पूरे प्रोसेस में। ऐं पाणी चांवरनि खां ॿीणो विधो वेंदो आहे, पर मूं थोरो घटि रखियो आहे। त जंहिं थांव खे मापियो हो उन में ॿीणो, छाकाणि त चांवर जेके आहिनि उहे साबित ऐं सॼा आहिनि। पाणी कुझु वधीक थो मां विझां, छाकाणि त चांवरनि खे घटि देरि असां जेको आहे उहो पुसाए रखियो। जेकॾहिं वधीक देरि असां पुसाए रखंदासीं त पोइ हिन में असां जेको आहे पाणी ओतिरो थोरो घटि कंदासीं।
ऐं जनाब जॾहिं पाणी खे फुल बड़को अची वेंदो त उन में शामिलु करे छॾींदासीं असां चांवर। ही ॾिसो था चांवर आहिनि, ही साबित चांवर आहिनि ऐं ॾाढा शानदार चांवर आहिनि। असांखे ठाहिणो ईअं आहे त कणे खां धार हुजे, पाणी तमामु घणे विझण सां ही गॾिजी वेंदा आहिनि। हिन खे हाणे वॾे सुकून ऐं आराम सां हिन में पाण जेको कफ़गीर जेको घुमाईंदासीं या जेको वॾो चमच घुमाईंदासीं, उहो बि वॾे प्यार ऐं आराम सां घुमाईंदासीं त जीअं असांजो ही टुटी न वञनि असांजा चांवर। त असां हिनखे पचण ॾियूं था। असां हिते हिनखे कॾहिं बि दम न आहियूं ॾींदा। सिंधी पुलाव जॾहिं पचंदो आहे त जेसीं ताईं ही फाइनल मरहल न वेंदो आहे तेसीं ताईं हिन जे मथां ढक न ईंदो आहे। ही बोड़िया ॿुधाइनि था त सॼो जूस जेको आहे उहो हिननि चांवरनि में शामिलु थी रहियो आहे। ही पाणी जेको आहे आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदो ऐं असां हिनखे ॾाढे प्यार सां घुमाईंदा रहंदासीं। बाहि असांजी हेठां काफ़ी हद ताईं जेका आहे उहा तेज़ आहे। त जनाब कुझु वक़्त खां पोइ मंज़र जेको आहे उहो हीअ आहे त ही असांजा चांवर पची रहिया आहिनि। सिंधी पुलाव मासूम ॿारनि जे लाइ आहे, उहे ई खाईंदा ऐं असां ॿारनि खे बसि हुन वक़्तु सॾु करे वठंदासीं। जेके ॿार ॻोठ में जंहिं बि हालत में जहिड़ा बि हूंदा उहे अची वेंदा। ही पाणी सुकी रहियो आहे आहिस्ते आहिस्ते ऐं हीअ असांजो जीअं ई पाणी सुकी वेंदो असां जॾहिं महसूसु कंदासीं त असांजे चांवरनि में पाणी न रहियो आहे त असां इन जो जेको आहे ढक बंदि कंदासीं, दम ते रखंदासीं ऐं बाहि हिन जी असां बिल्कुलु कढी छॾींदासीं। छाकाणि त असां हिनखे 90% खां वधीक ई हिते कुक करे छॾींदा आहियूं। असां पाणी एतिरो विझंदा आहियूं जो ही असांजो दम ते न पचंदो आहे। दम बसि आख़िरी लम्हनि में जेको पाणी जी थोरो आलाण हूंदी आहे उहा ई असांखे हिननि चांवरनि में खणाइणी हूंदी आहे त जीअं सभु ज़ाइका टेस्टूं जेके आहिनि उन में शामिलु थी वञनि थी। ॾिसो छा त लुक आहे शानदार। पहिरियां ई मूंखे अंदाज़ो थिए थो। असां हिनखे घणो स्पाइसी न कयो आहे। असां हिन में सावा मिर्च बि विधा आहिनि पर एतिरा न विधा आहिनि जेके धाणनि सां गॾु हुया त जीअं, छाकाणि त ही नंढड़ा ॿारड़ा खाईंदा ऐं मां नथो चाहियां त उहा ॿारड़ा जेके आहिनि उहे वीचारनि खे शूकट कंदा वञनि। त जनाब ही तयारी जे मरहल हलंदे सवाद चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, लाइक कयो, शेयर कयो ऐं घंटी जो बटण ज़रूरु दॿायो। त हाणे ॾियूं था दम ऐं दम असां 15 मिंट जी 15 मिंट गुज़री चुका। हिन जो असां दम जेको आहे उहो लाहियूं था ऐं हाणे हिनखे ॻन ॾियूं था। हिन मरहले खे ॻन ॾियणु चइबो आहे। हीअ ॾिसो ज़बरदस्त असांजो कणे खां धार आहे। बिल्कुलु ई न असांजा ही चांवर जेके आहिनि ख़ुश्क रहिया आहिनि ऐं न असांजा ही चांवर हद खां वधीक जेके आहिनि उहे पाणी वारा रहिया आहिनि। छाकाणि त असांखे जहिड़ा खपनि पिया बिल्कुलु ओड़ा ई आहिनि। खाइण में ॾाढा मज़ेदार पुरलुत्फ़ आहिनि ऐं मां हिनखे तमामु घणो ऐं शौक़ सां खाईंदो आहियां। बिरयानी खां वधीक मुंहिंजे पसंदि जी शइ जेका आहे उहा इहा ई आहे, सिंधी पुलाव जेको आहे। त दोस्तो सिंधी पुलाव जेको आहे उहो तयारु आहे ऐं तव्हां हिनखे ठाहे सघो था। ही देग में बि ठही सघे थो, साॻी शइ जेका देग में बि ठही सघे थी। असां हिनखे देगिड़े में ठाहियो आहे ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे त हिन देगिड़े में असां 14 किलो चांवर जेके आहिनि उहे तयारु करे सघूं था। हीउ एतिरो वॾो आहे, हिन में काफ़ी सारो स्पेस जेको आहे उहो मौजूदु आहे। त हाणे हिनखे डिश में कढूं था ऐं तव्हांखे ॾेखारियूं था त हिन जी शकिल जेका आहे उहा छा बीठी आहे। ॾाढी शानदार शकिल आहे। गोश्त बि पंहिंजो कलर ख़ूबसूरत ॾिनो आहे ऐं चांवरनि जो ही रंग ॾिसो था, को बि रंग पाण शामिलु न कयो आहे। सिर्फ़ु दाग जेको असां पचायो हुयो उन में मिर्च ऐं उन जे मथां जेको पाणी विधोसीं उन पाणीअ ई हिनखे इहो ख़ूबसूरत रंग ॾिनो आहे ऐं यकीननि उन सां जेको ज़ाइको बि वधी वेंदो आहे। ही मुंहिंजे घर में लॻल ख़ूबसूरत वल ऐं उन जे पस मंज़र में ही असांजो सिंधी पुलाव बिल्कुलु तयारु थी चुको। मूं हिन जे मथां कुझु लीमा रखिया आहिनि, सावा धाणा रखिया आहिनि। हिन जी ख़ूबसूरती लाइ, हिन जे ज़ाइके खे वधाइण जे लाइ तव्हां पंहिंजे घरनि में पचायो, दोस्तनि खे पचाए खारायो ऐं ॾिसंदा रहो तव्हां असांजो सवाद चैनल। सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं मासूम ॿारनि खे असां सॾे वरितो। जेके ॿार जंहिं हाल में जंहिंजा पेर मिटी कुझु बि असांखे परवाह हिन जी न आहे ऐं उहे शहज़ादा शहज़ादियूं अची विया आहिनि, मासूम ॿार, ऐं उहे ई इंजॉय करे रहिया आहिनि सिंधी पुलाव। ॾिसंदा रहो सवाद। ही अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, बेल जो आइकन दॿाए असांजो नोटिफिकेशन ॿीहर हासिलु कयो। इजाज़त ॾियो गफ़ूर चांग खे।